वेलकम बैक नाज़रीन। मकानी चूंडुनि बाबति धरती टीवी जी ख़ासि नशरियात जो सिलसिलो जारी आहे। सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन फयाज़ नाइज साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। फयाज़ साहब, डिविज़नल सेटअप ते हुयासीं पाण, उन में पाण हिकिड़ो पोर्शन क्लियर हाँ कयो हो। ये पाण क्लियर कयोसीं उहे जेके डायरेक्ट चूंडूं थींदियूं डायरेक्ट चूंडूं थींदियूं यूनियन कमेटीज़ जूं, ऐं उन मां यूनियन कमेटीज़ मां जेके चेयरमैन हूंदा उहे थींदा म्यूनिसिपल या मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जा मेंबर, ऐं वाइस चेयरमैन जेके थींदा टाउन में टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा मेंबर थींदा। हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं इहे थींदा वञी मेंबर, त पोइ उन टाउन कमेटी टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन या मेट्रोपॉलिटन ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेका फॉर्मेशन थींदी उनमें वरी पोइ रिज़र्व सीटूं ऐड कयूं वेंदियूं, जीअं क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबलियुनि में। हा, हाणे उनजो तरीक़ेकार छा आहे, 33% जेतिरा बि उते टाउन हूंदा उनजो 33% जेको आहे औरतुनि जूं सीटूं ॿिन्ही में, माना म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में बि मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन में 33% औरतुनि जे लाइ रिज़र्व सीटूं ऐड कयूं। पॉपुलेशन माना नथी रखे न न, हाणे त उहो जेको फॉर्मेशन थी वई न, जीअं क़ौमी असेंबली जी तव्हां ॿुधाई, त क़ौमी असेंबली जा जीअं टोटल नंबर हूंदा आहिनि ओतिरियूं उन हिसाब सां 33% थींदियूं आहिनि। सही। ईअं जेको आहे जंहिं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में मिसाल तौर हिते 26 जेको आहे टाउन आहिनि, त उन हिसाब सां उनजो 33%। हैदराबाद में जेकॾहिं 10 म्यूनिसिपल कॉर्पोरेशन टाउन कॉर्पोरेशन्स आहिनि त उनजे हिसाब सां उते 33% तक़रीबन 3 वञी थींदियूं, 3 साढा 3, माना पोइ भली 4 करे छॾनि, पर 3 थींदियूं वञी। सही। 33% रिज़र्व सीटूं फॉर द वुमन थींदियूं, ऐं उनखां पोइ 15% जेको आहे फॉर द यूथ। जेकॾहिं 15% हिक खां घटि थिए थी त घटि में घटि हिकु मेंबर ज़रूरु रखिणो पवंदो, ऐं 15% यूथ मेंबर, ठीकु आहे न। ऐं उनखां पोइ 5% नॉन मुस्लिम लाइ पर एटलीस्ट 1 हूंदो, 5% लेबर पीजेंट लाइ पर एटलीस्ट 1 हूंदो, 1% फॉर द डिसेबिलिटीज़ मेंबर लाइ पर एटलीस्ट 1 हूंदो, ऐं 1% फॉर द ट्रांसजेंडर पर एटलीस्ट 1 हूंदो। इहो शायदि पहिरियों दफ़ो आहे ट्रांसजेंडर वारो। त हाणे इहा हूंदी वरी पोइ तव्हांजो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स, म्यूनिसिपल पंहिंजो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं म्यूनिसिपल जेको आहे मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन ऐं टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन तव्हांजूं पोइ वञी पूरियूं थींदियूं, जंहिंमां पोइ वरी उहो चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन चूंडियूं, माना उन्हनि जी डायरेक्ट चूंड न थींदी। सही। जीअं अनलाइक जीअं पिशावर जे अंदरि जेको लोकल गवर्नमेंट लॉ जेको KPK जो आहे, उते जेको आहे डिवीज़न हेडक्वार्टर में वरी पोस्ट रखी अथऊं मेयर जी। उहो मेयर जेको आहे उनजी चूंड जेका आहे उहा डायरेक्ट पई थिए। मेयर जी चूंड डायरेक्ट थींदी हुते KPK में थोरो डिफरेंस आहे असांजो। यस, असांजो वरी पंहिंजो यूनियन कमेटीज़ जो चेयरमैन हुते वेंदो, वाइस चेयरमैन हुते वेंदो, माना वाइस चेयरमैन टाउन में वेंदो, ऐं हो मेट्रोपॉलिटन या म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेका बि हूंदी उनमें वेंदो चेयरमैन, ऐं पोइ वरी उन मां 33% औरतुनि जूं, ठीकु आहे न, ऐं उनखां पोइ ठीकु आहे न, इहो सॼो सेटअप जीअं पाण चयोसीं। पर एटलीस्ट 1 जेकॾहिं किथे आहिनि 3, उनजो 5% में हिकु त न ईंदो न, त पर उते एटलीस्ट 1 ट्रांसजेंडर, 1 पीजेंट लेबर, 1 जेको आहे पंहिंजो इहो अक़लियतनि जो, ठीकु आहे न। इहे मतिलबु हिन कानून जी मां सम्झां त इहा तमामु ख़ासि ऐं सुठी ॻाल्हि आहे, ऐं शायदि पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों आहे त हेठे ऐवान में किथे बि ट्रांसजेंडर खे नुमाइंदगी ॾिनी वई आहे। न त पाकिस्तान जे वॾनि ऐवाननि में बि अञा ताईं ट्रांसजेंडर लाइ सीट न आहे, पर हेठि ज़बरदस्त। त इहो सिंध इहो कयो आहे, क्रेडिट गोज़ टू सिंध, ठीकु आहे न। त हाणे इहो पहिरीं ॻाल्हि इहो थी वियो तव्हांजो डिवीज़नल हेडक्वार्टर जो सेटअप। हाणे मुंहिंजे ख़्याल में पाण कंप्लीट करे आयासीं। हाणे शहरी पोर्शन जेको आहे, बाक़ी बचनि था 2 लेयर शहरी पोर्शन जा, जंहिंखे पाण अर्बन चऊं था पिया। उनमें हिकिड़ो थियनि थियूं म्यूनिसिपल कमेटीज़। म्यूनिसिपल कमेटीज़ जो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त उनजो जेको आहे जेको तय थियल जेको आहे त 50,000 खां 0.3 मिलियन ताईं, 50,000 खां 3 लख ताईं जेका आहे आबादी जेका आहे उहा म्यूनिसिपल 50 खां 3 लख ताईं इहा म्यूनिसिपल कमेटी आहे, सम्झो न। जी सर। 50,000 खां 3 लख ताईं 3 लख पॉपुलेशन आहे उते म्यूनिसिपल कमेटी। तंहिंजे करे सिजावल जो तव्हांखे ॿुधायां त उहो 50,000 खां बि घटि पॉपुलेशन जो शहरु आहे, त उहो जेको आहे इन जे करे उते म्यूनिसिपल
कॉर्पोरेशन टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे यस जेका ॿियनि न उते म्यूनिसिपल कमेटी न आहे कमेटी न आहे जेका ॿिया ॿियनि ज़िलनि डिस्ट्रिक्ट में हेडक्वार्टर आहिनि कनि डिस्ट्रिक्ट में 2 आहिनि किन खे 2 खां वधीक आहिनि 3 आहिनि किन खे 4 आहिनि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स पर सिजावल सिंध जो वाहिद ज़िलो आहे जिते म्यूनिसिपल कमेटी हिकिड़ी बि न आहे छाकाणि त 50,000 खां 3 लख ताईं जी जेका पॉपुलेशन आहे उनमें म्यूनिसिपल कमेटी ठहे थी पई ऐं म्यूनिसिपल कमेटी जेका फॉर्मेशन आहे उहा हिकिड़ो जनरल वार्ड जेके आहिनि सम्झो न उहो साॻियो स्ट्रक्चर आहे उते 4 जनरल न 4 न आहिनि उहो म्यूनिसिपल कमेटी जे हुन ते आहे जेका मिसाल तौरु 50,000 जी म्यूनिसिपल कमेटी आहे त उनमें घटि वार्ड आहिनि 3 लख जी म्यूनिसिपल कमेटी आहे त उनमें वधीक वार्ड आहिनि वार्डुनि में सीटुनि जो जेको तनासुब आहे उहो माना पॉपुलेशन जे हिसाब सां वार्ड ठाहिया विया किथे 8 वार्ड आहिनि किथे 3 वार्ड आहिनि किथे 5 वार्ड आहिनि इन हिसाब सां माना वार्ड उते म्यूनिसिपल कमेटी जे अंदरि डिफरेंट आहिनि ईअं ई वरी टाउन कमेटी जो सेटअप आहे टाउन कमेटी जी मां तव्हांखे ॿुधायां त पॉपुलेशन जो जेको लेयर आहे उहो जेको आहे 15,000 खां 50,000 ताईं वरी तव्हांजी टाउन कमेटी अची वेंदी 50,000 खां वरी 3 लख ताईं म्यूनिसिपल कमेटी माना 15,000 खां मथे जेका आहे उहा टाउन कमेटी आहे 50,000 खां मथे म्यूनिसिपल कमेटी आहे हाणे 15 ऐं 50 जे विच में जेको हूंदो इहा टाउन कमेटी आहे ऐं 50 ऐं 3 लख जे विच में जेको हूंदो इहो वरी म्यूनिसिपल कमेटी आहे हाणे उते बि वार्ड वेरी कनि था पिया ठीकु आहे न पोइ इहे जॾहिं वार्ड थी वेंदा उतां अची वेंदा त पोइ वरी रिज़र्व सीटूं थींदियूं ॿिन्ही जाइनि ते उनजो फार्मूला उहो साॻियो आहे औरतुनि ऐं ठीकु आहे जेको हुयो ॿुधाए वियासीं उहो जेको आहे साॻियो ई आहे 33% औरतुनि जो 5% यूथ जो 5% नॉन मुस्लिम जो 5% लेबर पीज़न जो 1% जेको आहे डिसेबिलिटीज़ जो 1 ट्रांसजेंडर जो पर एटलीस्ट 1 त हूंदो ई हूंदो त इहो वरी तव्हांजो टाउन कमेटियूं ऐं म्यूनिसिपल कमेटियूं ईअं ठहंदियूं हाणे माना पाण शहरी जेका फॉर्मेशन आहे हिन लोकल गवर्नमेंट लॉ जे मुताबिक़ उहा पाण सम्झी वियासीं त डिवीज़न हेडक्वार्टर कीअं ट्रीट थींदा ऐं उनखां पोइ बाक़ी ज़िला कीअं थींदा म्यूनिसिपल कमेटीज़ कीअं ठहंदियूं ऐं हो कीअं ठहंदा टाउन कमेटीज़ कीअं ठहंदियूं ऐं उनमें रिज़र्व सीटूं कीअं एड थींदियूं इहो सॼो कुझु थी वियो जेका ॿाहिराड़ी जी सिंध आहे उहा त मुख़्तसिर आहे तव्हांखे जीअं मूं ॿुधायो उनमें लेयर ई 2 आहिनि हिकिड़ा यूनियन काउंसिलूं आहिनि ऐं पंहिंजो ॿियो जेको आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे हाणे उनमें जेको आहे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त उनमें जेका यूनियन काउंसिल जी फॉर्मेशन आहे उहा यूनियन कमेटी वारी आहे यूनियन काउंसिल जी फॉर्मेशन में जीअं 4 जनरल मेंबर आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे पहिरियों चेयरमैन वाइस चेयरमैन जॉइंट कैंडिडेट 4 जनरल काउंसलर हूंदा 2 औरत काउंसलर हूंदियूं 1 लेबर या पीज़ेंट काउंसलर हूंदो 1 यूथ माना नौजवान काउंसलर हूंदो 1 माइनॉरिटीज़ जो हूंदो इन लेयर ते जेको आहे माना यूनियन काउंसिल सतह ते ट्रांसजेंडर न आहे पोइ वरी इहे सभु जॾहिं थींदा त इन मां खॼी वेंदो हिकु मेंबर डिस्ट्रिक्ट काउंसिल जो हिकु पंहिंजो इहो जेको आहे उन सां गॾो गॾु हिकिड़ो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो अलॻि मेंबर चूंडबो हुते हिते माना चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जो डिस्ट्रिक्ट काउंसिल सां को तालुक़ु न हूंदो हिते यूनियन काउंसिल हर यूनियन काउंसिल में हिकिड़ो माण्हू बीहंदो मतिलबु हिकिड़ो उते जेके बैलेट ॾिना वेंदा हिकिड़ो चेयरमैन वाइस चेयरमैन जो बैलेट हूंदो हिकिड़ो जनरल काउंसिलर जो बैलेट हूंदो हिकिड़ो जेको आहे पंहिंजो हारी मज़दूर जो हूंदो हिकिड़ो औरतुनि जो हूंदो हिकिड़ो अक़लियतुनि जो हूंदो हिकिड़ो नौजवाननि जो हूंदो ईअं ई हिकिड़ो वरी इज़ाफ़ी हूंदो जेको मेंबर डिस्ट्रिक्ट काउंसिल इहे जेके आहिनि 6 फॉर्म ॾिना वेंदा 7 फॉर्म त इहा थींदी वञी वरी डिस्ट्रिक्ट काउंसिल जी फॉर्मेशन पोइ उते वरी इहे ई साॻियूं 33% रिज़र्व सीटूं औरतुनि लाइ फलाणो इहो जेको पाण ॿुधायोसीं उते वरी उहा डिस्ट्रिक्ट काउंसिल उतां ठहंदी पोइ वरी उतां चेयरमैन वाइस चेयरमैन चूंडबा इहो आहे असांजो लोकल गवर्नमेंट जो लॉ जेको अॼोके हिन प्रोग्राम में असां चाहियोसीं पिया त असां पंहिंजे नाज़रीन खे सम्झायूं ऐं जीअं ॿुधाए वियासीं पाण जेका फॉर्मेशन आहे उनमें जेको आहे यूनियन काउंसिल जी जेका आहे उहा ऐं यूनियन कमेटी जी जेका आहे बाक़ी त ॿुधाए वियासीं टाउन पंहिंजो हुन ते अची वियासीं पाण टाउन कमेटीज़ ताईं पर 10,000 खां 25,000 ताईं जेका आहे उहा यूनियन काउंसिल या यूनियन कमेटी जेका हूंदी उहा ठहियलु हूंदी वार्ड जेको आहे उहो 4,500 खां 7,000 जे अंदरि वार्ड जेको आहे उहो म्यूनिसिपल कमेटी में हूंदो ऐं जेका टाउन कमेटी जो वार्ड हूंदो उहो 2,500 खां 5,000 ताईं वार्ड हूंदो त इहा जेका आहे फॉर्मेशन आहे असांजे सॼे लोकल गवर्नमेंट सिस्टम जी त कीअं वार्ड ठहंदा
केतिरी केतिरी पॉपुलेशन ते टाउन कमेटी में वार्ड कीअं ठहंदा, म्यूनसिपल कमेटी में वार्ड कीअं ठहंदा, ऐं पोइ वरी उहे जेका आहे अॻिते पाण मथे जीअं वेंदासीं। ऐं सम्झां थो त हीउ जेको बि सेटअप ठाहियो अथनि हाणे भले MQM समेत मुख़्तलिफ़ जमायतनि खे ख़दशा हुजनि इन ते, पर हक़ीक़ी माना में जेको लोकल गवर्नमेंट जो एक्चुअल मतिलबु हूंदो आहे, हेठि पावर डेलीगेट करणु, आम माण्हूअ खे हुकूमत में इन्वॉल्व करणु, हीअ जेको लॉ आहे उहो मुकमिल उन जी ताईद करे थो। न उहो वरी ॿियो मसइलो आहे। हाणे हीअ त पाण हुनजो स्ट्रक्चर ॿुधायो। असुल में जेको हुते एतिराज़ु आहे MQM ऐं जमात इस्लामी वारा जेको आहे न, उन्हनि जो त दिमाग़ में लोकल गवर्नमेंट जो तस्वुर जो मतिलबु ई कराची आहे। कराची बिल्कुलु सही। छाकाणि त हो हुननि खे हैदराबाद तव्हां ॾिठो हूंदो त हिन सॼे लोकल गवर्नमेंट लॉ जे चकर में हिननि जेको कुझु पियो, कराची को हक़ दो, कराची को पानी दो, कराची को बस दो, कॾहिं इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि असां न ॾिठो आहे त हैदराबाद जे हक़नि जी ॻाल्हि कंदियूं हुजनि, या सखर जे हक़नि जी ॻाल्हि कंदियूं हुजनि, या लाड़काणे जे हक़नि जी ॻाल्हि कंदियूं हुजनि, या मीरपुर ख़ास जे हक़नि जी ॻाल्हि कंदियूं हुजनि। इहो माना तोड़े जो MQM जेको हैदराबाद मां बि खटे थी, लतीफ़ाबाद वारा इलाइक़नि मां जीअं नेशनल असेंबली सीट बि थिए थी उन्हनि जी, पर कॾहिं बि इहा ॻाल्हि असां न थींदा त जीअं हिते हे था कनि, इन तरह जो सेटअप ठाहे, इन तरह जो हैदराबाद जे हक़नि जे लाइ को वॾो मोमेंटम डेवलप कनि, या सखर जे हक़नि जो वॾो मूवमेंट, कंहिं ज़माने में हुनजो सखर मां बि MP थींदो, उहो असांखे नज़र नथो अचे। तंहिंजे करे ई त उतां हुननि लूज़ करणु शुरू कयो आहे। हाणे कराची जे अंदरि बि जेको हिननि जेको आहे हिननि जमातनि जेके पंहिंजो हिननि जा मेयर रहिया आहिनि, पंहिंजो नेमतुल्ला ख़ान बि रहियो आहे, ऐं मुस्तफ़ा कमाल बि रहियो आहे, ऐं वसीम अख्तर रहियो आहे। उनखां पहिरियों जेको आहे जमात इस्लामी जे पारां जीअं मेयर अफ़गानी ज़ियाउल हक़ जे ॾियनि में रहियो आहे, ऐं नेमतुल्ला ख़ान वरी हिननि दौर में रहियो आहे। फारूक सत्तार खां वठी इहे जेको आहे, ऐं फारूक सत्तार, वसीम अख्तर ऐं पंहिंजो मुस्तफ़ा कमाल, उहे टे हुननि जा रहिया आहिनि। पर तव्हां कराची जे अंदरि ॾिसंदव न, कराची सदाईं हिननि वटि ई रहियो न, पर कराची जे अंदरि तव्हां ॾिसंदव न, मतिलबु उन्हनि जेको बि कमु करायो आहे, हुननि कॾहिं बि भिटाईबाद में कमु न करायो हूंदो, हुननि कॾहिं बि जेको सचल ॻोठ में कमु न करायो हूंदो, हुननि कॾहिं बि जेको आहे पंहिंजो लियारी में कमु न करायो हूंदो। अॼु जो लियारी पसमांदा आहे या जेको बि आहे, उनजे लाइ जेको कुझु चवनि था, हिननि नाज़माबाद ते, लियाक़ताबाद ते उन्हनि जो फोकस रहंदो, ठीकु आहे न। इन तरह जो जेको माइंड सेट आहे न, बुनियादी तरह ते असां वटि इहो ॾाढो असांजे निज़ाम खे ॾाढो डिस्टर्ब कयो आहे। छाकाणि त असां वटि जेके माण्हू अचनि था पिया अक्रॉस द बोर्ड, मां ॻाल्हि कयां थो, पर ख़ासि तरह इहे पार्टियूं ॿई जेको कराची जे अंदरि ऑपरेट कनि थियूं पियूं, उनमें वरी कंहिं हद ते मुस्तफ़ा कमाल जी पार्टी थोरे जो स्लोगन उन्हनि जी जेका आहे उहा डिफरेंट आहे, त भई लसानी बुनियादनि ते सियासत न थिए, ऐं जो नैरेटिव डिफरेंट आहे, पर प्रैक्टिकली उहे बि इहो था कनि। त उन्हनि जो जेको एतिराज़ु आहे उहो ॿिनि ॻाल्हियुनि ते आहे। हिकिड़ो त हो पहिरें मुशरफ जे दौर में हुनखे टाउन क़बूल हुया, पहिरियों क़बूल हुया, हाणे हो चवंदा टाउन न हुजनि, छाकाणि त असांजो डिस्ट्रिक्ट जेको आहे, छाकाणि मुशरफ जे दौर में वरी 3 लेयर हुया कराची जा, टाउन हुया, टाउन मां डिस्ट्रिक्ट हुया, डिस्ट्रिक्ट मां वरी हो हुया। हिते वरी हिननि छा कयो आहे त भई टाउन खां पोइ डायरेक्ट जेको मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जेको आहे, हाणे हिननि खे इहो एतिराज़ु आहे त डिस्ट्रिक्ट जी असांजी ख़तमु थी वेंदी असांजी। हाणे उनजे करे हिननि खे टाउन नंढड़ो यूनिट थिए थो न, त हिननि खे इहो त पोइ असां वरी टाउन डिस्ट्रिक्ट में ईंदा, डिस्ट्रिक्ट में ईंदा त भई हाणे 7 ज़िला थी विया आहिनि। अॻे त 5 ज़िला हुया कंहिं ज़माने में, वरी पोइ 6 ज़िला थिया, हाणे 7 ज़िला थी विया आहिनि। हाणे 7 ज़िला थी विया आहिनि, उनजा टाउन ठहंदा, ऐं टाउन खां डायरेक्ट वेंदा। हाणे हिननि खे इहो आहे त जेकॾहिं मिसाल तौरु मलीर मां, लियारी मां, क्यामाड़ी मां, ऐं हिननि मां जेकॾहिं हिननि जा वधीक जेकॾहिं उहो थी वेंदा त MQM खे ॾाढो ॾुखियो थींदो, या जमात इस्लामी जेके ख़ासि तरह जेको आहे गुलशन इक़बाल, लियाक़ताबाद, नाज़िमाबाद ऐं सदर जी सियासत ताईं जेके महदूद जेके माइंड सेट जे हवाले सां जेको आहे लिसानी माइंड सेट सां जेके पॉलिटिक्स कंदड़ जेके दुनिया माना के ख़ासि ख़दशा न आहिनि, ईअं चऊं त हिकिड़ो डपु आहे त मथां कराची ॿियो जेको आहे उन्हनि खे आहे लॉस जो, पंहिंजो पावर्स जो जेको हिकिड़े हद ताईं मूंखे जाइज़ लॻंदो आहे। मिसाल तौरु वाटर एंड सीवरेज बोर्ड जेको आहे उन ते मेयर जो न हुजे कंट्रोल, या मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जो कंट्रोल न हुजे, इहा अजीब जी ॻाल्हि आहे। त बसि तव्हां सिर्फ़ु कचिरो खणण लाइ त म्यूनसिपल कॉर्पोरेशन, पाणी ॾियणु ऐं सीवरेज जो सिस्टम निज़ाम ठीकु करणु, इहे पावर हुजणु घुरिजे। नए लॉ में त हेल्थ खे बि एग्रीकल्चर खे बि इंक्लूड कयो वियो आहे। मां छा थो चवां, उहो त मां छा एग्रीकल्चर जो कराची सां त वास्तो न आहे न। जेको कराची जो जेको हो आहे, जेको एतिराज़ कंदड़ पार्टियूं आहिनि, उन्हनि जो जेको आहे इहो आहे त भई कम अज़ कम म्यूनसिपल फंक्शन्स जेके आहिनि, इंक्लूडिंग वाटर एंड सीवरेज बोर्ड जेको आहे, वासा जेको आहे,
ॿियो हुननि जो जेको एतिराज़ु आहे त भई असांखे जेको आहे जेके इस्पतालूं हुयूं कंहिं दौर में उहे असांजे हवाले थी वञनि। ॿियो हुननि खे जेको आहे टियों जेको हुननि खे वॾो आहे त बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, अॻे कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हूंदी KBC, उहा वरी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी थी वई त हुननि जे हुन मां निकिरी, ठीकु आहे न। पर उहा बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हुननि जो इहो आहे त भई भली सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हुजे पर उनजो कराची जो चैप्टर या हैदराबाद जो चैप्टर या शहरी चैप्टर जेके हुजनि उहे शहरी गवर्नमेंट जो। इहो हिकिड़ो वॾो बहस आहे, पर हे डिमांड सिर्फ़ु कराची लाइ कनि था। हिन जो फॉल्ट जेको आहे उहो इहो हैदराबाद जी बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हैदराबाद जे अंदरि हुजे या न हुजे, या हिकिड़ो टाउन आहे उहो बि अर्बन जेको आहे न, उते बि टाउन प्लानिंग जे हिसाब सां उते जेका अप्रूवल आहे उहा बिल्डिंग जी उहा सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ॾींदी या उतां जो टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ॾींदी, टाउन कमेटी ॾींदी। जेकॾहिं कराची जे पंहिंजो हुनखे हिकिड़े इदारे खे, छाकाणि कराची जो बि हिकिड़ो शहरी इदारो आहे न, ईअं टाउन कमेटी भली जेको आहे पंहिंजो सिजावल जो जेको टाउन कमेटी हुजे, पोइ सिजावल शहर जे अंदरि बि उहो शहरी इदारो आहे, उते बि पोइ जेको बिल्डिंग ठहे त उनजो जेको अथॉरिटी आहे नक्शा पास करण जी उन टाउन कमेटी खे मिलणु घुरिजे। जेकॾहिं कराची वॾो शहर में तव्हां हुनखे ॾियो था, तंहिंजे लाइ इहे अब एम्बिग्यूटीज़ आहिनि मुंहिंजे ख़्याल में वधीक जेको आहे ॻाल्हाईंदा। फयाज़ साहब वॾी महिरबानी तव्हांजी। सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन फयाज़ नाइज साहब तमामु डिटेल में असांखे लोकल गवर्नमेंट एक्ट 2021 जा फंक्शन्स ऐं फॉर्मेशन सम्झायो। उमेद कयूं था त मूंसां गॾु तव्हां बि हिन में ज़रूरु एजुकेट थिया हूंदा। ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो, पर फ़िलहालु अॼोके ॾींहं ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। सुभाणे इंशाल्लाह ॿीहर मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।